यूनिवर्सिटी जो ॾिस मूंखे न हुयो, पर मुंहिंजो वालिद साहब मूंखे हिकु बार बार जुमिलो चवंदो, सही यार मां ऑफिसर न थियो, तूं ऑफिसर जी पढ़ाई कर। ज़फ़र भाई हिते हिकिड़ो सुवालु अचे थो, काफ़ी जेके आहिनि असां कॉमेंट्स बि तव्हांजा पढ़ंदा रहंदा आहियूं। ज़ाहिर हाणे कॉमेंट्स तव्हां ॾेईंदा आहिनि त पोइ वरी दिलि चवंदी आहे असां बि पढ़ूं त केरु छा थो लिखे। उन में इहे शयूं ईंदियूं आहिनि त तव्हांजे लाइ चवंदा आहिनि त साईं जो जेको वालिद साहबु आहे ज़फ़र भुट्टो साहब जो पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखे थो, जियालो बि रहियो आहे, ऐं उन्हनि वक़्तनि में जेको आहे न साईं जेको आहे तव्हांखे मोकिलियो USA, इन छा राज़ आहे, इन में केतिरी सदाकत आहे? तव्हांजे पुट में छा एतिरी क़ाबिलियत न आहे त हिकिड़ी नौकिरी वठी सघे? असां चयो यार हाणे साईं खां टाइम वठूं, असां पंहिंजे पाण खे एॾो ठाहियूं त साईं असां खां टाइम घुरे न, मज़ो तॾहिं आहे न। बिल्कुलु हा, उहा अलॻि ॻाल्हि आहे। हाणे साईं असां खां टाइम वठंदो आहे त साईं तव्हां कॾहिं था फ्री थियो असांखे टाइम ॾियो, या मां ऑन रिकॉर्ड ॻाल्हि थो कयां, धमाके सां सरेआम थो कयां। माना ईअं न लॻंदो आहे यार तव्हां माना अमेरिकन आहियो, हिकिड़ा ईंदा आहिनि जीअं सूट बूट, हीअ मिटी ॾिसे थो न। बिल्कुलु मां इंसान मिटी में ठहियल आहे, बिल्कुलु हिकिड़े ॾींहुं मिटी में ईअं फना थी वेंदो। अगरि मां अंब खजनि में बाग़ाई सुठो थी थो सघां त मां इंजीनियर बि सुठो थी थो सघां। बिल्कुलु सर। 3 साल लोड़ियुमि, सही, पंहिंजे पाण खे जलायुमि, हिन गर्मी में ईअं तपते सिज में जलायुमि पंहिंजे पाण खे। सही, कमु कयुमि यार, घटि पघार ते कमु कयुमि त कमु सिखां हिकु दफ़ो। बिल्कुलु पंहिंजे पैसे में शॉपिंग करणु, पंहिंजे पैसे में अयाशी करण जो जेको मज़ो ऐं सुकून आहे न, कंहिं शइ में न आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? उमेद बिल्कुलु ठीकु हूंदा। मां आहियां तव्हांजो पंहिंजो दोस्त तारिक बोज़दार, ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ज़फ़र भुट्टो फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु असां सां गॾु आहिनि ज़फ़र भुट्टो साहब। दोस्तों ज़फ़र भाई अक्सर तव्हां ॾिठो हूंदो फेसबुक यूट्यूब ते, ॿिन्हिनि खां पॉडकास्ट कयो। अॼु कुझु चंद सवालात आहिनि ज़फ़र भाई खां असां कंदासीं। ज़फ़र भाई पहिरियों तव्हांखे भलीकार ऐं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, वॾी महिरबानी तारिक बोज़दार। ख़ुशि आहियो सर? अल्हम्दुलिल्लाह। कीअं तव्हांजी ज़िंदगी गुज़रे पई, लाइफ तव्हांजी कीअं गुज़रे पई? अॼु लाइफ जर्नी जे हल सां तव्हांखे कुझु पुछंदुमि मां, कुझु सवालात, कुझु अहिड़ा। यार रब जा करम आहिनि, अलाह पाक जा एहसान आहिनि, रब जा जेतिरा शुक्र अदा कयां घटि आहिनि, छो त रब हिन वक़्तु मूंखे जेका ज़िंदगी ॾिनी आहे न, बसि साईं हो तव्हां ॿुधो हूंदो, इतनी मेरी औकात नहीं जितना मुझे तुम्हारा करम है आका। वाह वाह, माशाल्लाह, तमामु बहितरीनु। ज़फ़र साहिबु हिकिड़ी तस्वीर जेका आहे उहा तव्हांजी फेसबुक ते अॼु मां ॾिठी, जेकी हिन वक़्तु दोस्तनि खे बि स्क्रीन ते नज़र अचे पई। माशाल्लाह तव्हांजो वालिद साहबु आहे ऐं तव्हांजो हिकिड़ो नंढो भाउ बचपन जी तस्वीर आहे, उहो हिकिड़े साइड ते आहे। हे स्क्रीन ते दोस्तनि खे उहा तस्वीर बि नज़र ईंदी ऐं हिकिड़े साइड ते तव्हां वेठा हो, माशाल्लाह एंटरटेनमेंट। इहा तस्वीर जेका हिन वक़्तु दोस्त ॾिसंदा पिया स्क्रीन ते जी, इहा तक़रीबन 35 साल पुराणी तस्वीर आहे। अच्छा, 89-90 जी हूंदी इहा, ज़बरदस्त। 88 जी हुजे, 88 1988 99 या 90 छिके 90 ताईं। सही। ऐं हिन में तस्वीर में मां रेड वॻे में ऐं मुंहिंजो नंढो भाउ जेको हिन वक़्तु मां सां गॾु अमेरिका में हूंदो आहे, इनाम भुट्टो, जी जी, उहो आहे ब्लू ड्रेस में। सही। ऐं इहा असांजी तस्वीर निकितल आहे रोड़ी सीमेंट फैक्ट्री जे क्वार्टर में। अच्छा। मुंहिंजो वालिद साहबु रोड़ी सीमेंट फैक्ट्री में हॉस्पिटल में डिस्पेंसर हुयो। सही। जॉब उते कंदो, जेके बि दोस्त रोड़ी सीमेंट फैक्ट्री में टिल 98, सही, जेके बि उते रहिया उन्हनि खे ख़बर आहे त उन टाइम ईअं सम्झो तव्हांजो माण्हू दुबई में लॻल आहे, छो त पघारां भलियूं, फैसिलिटीज़ हुयूं, हर साल हर मुलाज़िम खे कणिक मुफ़्त मिलंदी हुई। ज़बरदस्त। ठीकु आहे, कपिड़ो मुफ़्त मिलंदो या घटि तमामु ₹1 मीटर। सही। सरकार जे तरफ़ां, गवर्नमेंट जे तरफ़ां। जी जी, दालियूं मुफ़्त मिलंदियूं हुयूं, पघारां सुठियूं, बोनसिस वग़ैरह हुया। मां रोड़ी सीमेंट फैक्ट्री जी थो ॻाल्हि कयां। 93 में मुंहिंजो वालिद साहबु रोड़ी सीमेंट फैक्ट्री मां रिटायर थी चुको। अच्छा। हा, पोइ छा थियो, असां आर्मी पब्लिक स्कूल में पढ़ंदा हुआसीं, मुंहिंजो वालिद साहबु रिटायर थी बेदल बेकस में मेडिकल स्टोर खोलियो। सही। उहो सुठो हले पियो, 4-5 साल हलियो। हाणे मां 2000 में ॻोठु लॾे था वञूं, मैट्रिक में आहियां। सही। मैट्रिक जो रिज़ल्ट आयो, उन में फिज़िक्स में वरी मां फेल थी वियुमि। अच्छा। मां मैट्रिक बि पास न करे सघियुमि। सही। ॻोठु वियासीं, ॻोठ में ताना त वालिद साहबु हिन जो टिकियल हूंदो, अयाशी कयईं, हीअं कयईं हूअं कयईं, हाणे तबाह थी वियो, मोटी आयो आहे। अच्छा। ॻोठु माना पोयनि कठनि ते। जी जी जी, ॻोठु असांजी जॻह हूंदी न हुई, पोइ हिकिड़ो कमरे में रहंदा हुआसीं, भिक में ई भित कढाए भिक में उते किचन ठारायोसीं। सही। अमड़ सिलायूं कंदी, वरी फेल थी वियुमि त अञा किनो थी वियुमि। सही।
फर्स्ट ईयर एंटर जॾहिं कयमि मुंहिंजो डी ग्रेड आयो। अच्छा अञा वरी माना अञा कंहिं माना यूनिवर्सिटी पोइते में वरी अञा पोइते फाइनेंशियल पैसो हूंदो न हुयो, गुरबत ॾींहं ख़्वाहिशूं हूंदियूं। उन टाइम नई नई असांजी जवानी फाटी, टीन एज में हुयासीं आयासीं, सही पोइ दिलि चवंदी पैसो हुजे ख़्वाहिश हुजे, पर न हूंदो न, सही ऐं कंहिंखे वणंदा बि न हुयासीं न। बिल्कुलु स्कूल मां रेस्टिगेटेड फेल्यूअर, माइट मिट जेके चवनि मैट अंदरि साड़ीदा न। अच्छा ठीकु आहे, 2003 में पहिरियों दफ़ो मां वाल साहब खे चयुमि हाणे पाण आराधा ठीके ते अकेला बाग़ खणंदासीं 2003 में। 2003 में सही हा ठीकु आहे, पोइ बसि कमाईंदो हुअमि, जुनूनियत हूंदी। 2003 में हिते माना तव्हांखे इहा दिमाग़ में न हुई त भाउ हाणे को मां यूनिवर्सिटी वेंदुमि या को अहिड़ी शइ मिसाल? यूनिवर्सिटी जो ॾिस मूंखे न हुयो, पर मुंहिंजो वाल साहब मूंखे हिकु बार बार जुमिलो चवंदो, सही यार मां ऑफिसर न थियो, तूं ऑफिसर थी, पढ़ाई कर, हिन में कुझु न थी, पढ़ाई कर डिग्री वठि। सही ठीकु आहे, पोइ हिकिड़े दफ़े वियो हुअमि यूनिवर्सिटी, 2003 जी ॻाल्हि आहे। पहिरीं मां यूनिवर्सिटी जेका विज़िट कई हुअमि कायदेमाम नवाब शाह यूनिवर्सिटी कई हुअमि। सही उतां जूं रंगीनियूं छोकिरा छोकिरियूं लाइफ स्टाइल ॾिसी करे बिल्कुलु असांजी बि दिलि चए थी त हिते पढ़ाई कयो। पोइ वरी सिंध यूनिवर्सिटी वियासीं, सौट पढ़ंदा, सही उते वियासीं, उते त चौधारी गुल ई गुल, जवानी जम नई नई फाटी, छोकिरियूं ॾिसी असां बि साईं छा कयूं, मर्द हूं। तमामु बहितरीनु। पोइ ईअं थियो, बाग़ खयां यूनिवर्सिटी। पोइ 2003 में वरी मां इम्प्रूव कयुमि, ॿीहर पेपर ॾिनमि, अच्छा त जीअं 50% को मार्क मथे अचनि, यूनिवर्सिटी में फार्म भराइण जहिड़ो थिया। सही बसि जून जुलाई में अंब खजूं कमाईंदासीं, पोइ यूनिवर्सिटी में एडमिशन थी वई। बसि पोइ एसि ताईं बि मां अमेरिका खे माना न चाहींदो हुअमि, न भाईंदो हुअमि। अच्छा यूनिवर्सिटी बि पढ़ियासीं न, उन टाइम अफ़गानिस्तान वारी जंग हले पई। इहा ज़हन में हुई त माना हिते त भाउ को ॿाहिरि मुल्क मूंखे वञिणो आहे या मिसाल? हिते ॾिस तारिक, मां पोयां 8-10 साल स्ट्रगलिंग कयां पियो फाइनेंस जे पॉइंट ऑफ व्यू। सही पंहिंजी माउ खे ॾिसां पियो सिलायूं करे पई, सही पंहिंजे पीउ खे ॾिसां पियो सिगरेटनि जे लाइ बि पैसा न आहिनि, सही घर जो सॼो निज़ाम आहे, छो त भाउ भेणनि में वॾो मां हुयुमि। ऐं मुंहिंजे वाले साहब जी इहा महिरबानी हुई, हो हर शइ मां सां शेयर कंदो। अगरि खीसे में 500 रुपया पिया हूंदा त मूंखे चवंदो इहा 500 रुपया थी, हाणे घर तोखे हलाइणो आहे। सही नंढी उमिरि में ई मुंहिंजे मथां ज़िमेदारियूं विझी छॾियूं आहिनि। पोइ इन जे करे पैसा न हूंदा, सोचींदो हुअमि न त यार अगरि हिन अयाशी में खपायमि त सौदो कीअं वठंदासीं, छा कंदासीं। पोइ छा हूंदो, मासियुनि जो चाचनि जो मामनि जो सुवाल सफ़ा मञींदासीं, मिड़े 5-10 रुपया रोड़ो उतां हणंदासीं। बिल्कुलु सही ठीकु आहे, पोइ मूंखे इहो हुयो ॿाहिरि मुल्क मां वेंदुमि। अच्छा माना इहे शुरू में तव्हां? हा, मुंहिंजो पाकिस्तान में कुझु न आहे यार, सही सिधी सही ॻाल्हि आहे। मूंखे माना घटि अरसे में हक़ हलाल जा पैसा सुठा कमाइणा, ज़बरदस्त। हिते उहो माना शइ मूंखे नज़र न अचे पई उन टाइम में। सही बसि पोइ अलाह अलाह करे 4 साल पढ़ाई कईसीं, मिड़े पेट खे गोॾा ॾेई विच में साईं हिकिड़ो सुवालु अचे थो, उन खां पोइ वरी ॿाहिरि मुल्क वारे सफ़र खे पाण अॻिते वधाईंदासीं। जेके तव्हांजा माइट हुया, तव्हां सां शुरू में माना जेको आहे न तव्हांखे लिफ्ट न कराइण, या उहे सम्झंदा त भाई ईअं आहे, हाणे जॾहिं तव्हां मंज़िल ते पहुता हो हिकिड़े सुठे पॉइंट ते, छा उहे माइट हाणे ईअं सम्झंदा हूंदा या सोचींदा हूंदा त यार हाणे ज़फ़र ॾिसो किथे पहुतो आहे, हाणे उन्हनि जी छा फीलिंग्स आहिनि? ज़ाहिर माइट त साईं साॻा ई आहिनि न? माइट साॻा आहिनि, मूंखे प्यारा आहिनि माइट। सही ठीकु आहे, पर हर इंसानु मुख़्तलिफ़ आहे, हुन जूं सोचूं मुख़्तलिफ़ आहिनि। सही के ख़ुशि थींदा आहिनि, कंहिंजो अंदरु सड़ंदो आहे, जी कंहिंजी दिलि ख़ुशि थींदी आहे। ठीकु आहे, ऐं सोशल मीडिया ते पब्लिक फिगर थियण खां पोइ कंहिं माण्हू सां वरी ईअं थींदो आहे, अंदरु सड़ंदो आहे, हुनजो वधीक अंदरु तॾहिं सड़ंदो आहे जॾहिं हुनजा दोस्त अची चवंदा यार ज़फ़र भुट्टो खे सुञाणींदो आहे। बिल्कुलु उहे चवंदा इहो त असांजो सौटु आहे। सही वरी जंहिंजो सफ़ा अंदरु माना झीर हूंदो आहे, उहो चवंदो अॻे हिते रुलंदो आहे, इहो ईअं ई थी हवाली थी। सही बिल्कुलु, पर रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे, रिज़ल्ट बोलींदो आहे साईं, कामयाबी बोलींदी आहे तव्हांजे अॻियां। बिल्कुलु साईं। उन खां पोइ माना तव्हां फस्ट जेको पहिरियों तव्हांजो मुल्क हुयो, उहो तव्हां कहिड़े मुल्क जो सफ़र कयो? तारिक 2008 में मां पास आउट थियो हुअमि। सही मां पहिरियों ॿुधाए चुका, पीपल्स पार्टी जी हुकूमत आई, मुंहिंजे वाल साहब चयो हल त हलूं साईं ॾे। अच्छा साईं। मां चयो डैडी तव्हांजे पुट में छा एतिरी क़ाबिलियत न आहे त हिकिड़ी नौकिरी वठी सघे? सही छो त मां अंब खजूं छुआरा ठाहे चुको हुअमि। सही बिल्कुलु। ठीकु आहे, पैसो माना पंहिंजो कमाइण मां सिखी चुको हुअमि। सही ठीकु आहे, डिग्री जॾहिं पास आउट थी त पोइ दिलि चयो त यार भैंस
पैसो कमाइण सवलो आहे यार। बिल्कुलु हरू भरू खां कंहिंजे दर ते मां छो वञा। सही रब जॾहिं मूंखे ॿ हथ ॿ जंगा सोचण सम्झण जी थोड़ी देरि लॻंदी सम्झण में, तजुर्बो न आहे, सही पर मां पंहिंजी ज़िंदगी पाण सेट करे थो सघां। अगरि मां अंब खजनि में बाग़ाई सुठो थी थो सघां त मां इंजीनियर बि सुठो थी थो सघां। थी थो सघां, बिल्कुलु सर। ठीकु आहे। अॼुकल्ह जा नौजवान चवंदा साईं असांखे रातो राति बसि ऑफिसर, न बाबा ईअं न आहे। बिल्कुलु मां ॿुधाए चुको आहियां, जॾहिं पहिरीं नौकिरी हुई 3000 रुपया वारी, मां गवादर वारे रूट ते हूंदो हुअमि। अच्छा हिन ई मिटी में ईअं पिया हूंदा हुआसीं। अच्छा थैलियूं राति जो सुम्हाई विछाए सुम्हंदा हुआसीं, सुबुह सां उथूं त हवा में उॾी धूड़ दुदड़ में वेठो हूंदुमि, पर राति जो वेही करे ऑनलाइन ॿाहिरि अप्लाई कंदो हुअमि। ज़बरदस्त। मूंखे डॉलरनि में कमाइणो आहे। सही बसि पोइ असां चयो यार हाणे साईं खां टाइम वठूं, असां अच्छा। पंहिंजे पाण खे हेॾो ठाहियूं त साईं असां खां टाइम घुरे न, मज़ो तॾहिं आहे न। बिल्कुलु साईं असांखे हीअं चए अचो बेटा मां सां गॾु वेह, तूं हेॾे परे छो वेठो आहे। बिल्कुलु मज़ो इहो आहे न। सही था बाक़ी हाणे साईं 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 बाबा। ज़फ़र भाई हिते हिकिड़ो सुवालु अचे थो, काफ़ी जेके आहिनि असां कमेंट्स बि तव्हांजा पढ़ंदा रहंदा आहियूं। ज़ाहिर हाणे कमेंट्स तव्हां ॾेईंदा आहिनि त पोइ वरी दिलि चवंदी असां बि पढ़ूं त केरु छा थो लिखे। उन में इहे शयूं ईंदियूं आहिनि त तव्हांजे लाइ चवंदा आहिनि त साईं जो जेको वालिद साहिबु आहे ज़फ़र भुट्टो साहिब जो पीपुल्स पार्टी सां तालुक़ु रखे थो, जियालो बि रहियो आहे, ऐं उन्हनि वक़्तनि में जेको आहे न साईं जेको आहे तव्हांखे मोकिलियो USA, इन जो छा राज़ आहे, इन में केतिरी सदाकत आहे? इहो कॉमेंट बि ईंदो आहे, अञा ताईं मुंहिंजे ॻोठ जे मैटरनि में अञा ताईं इहा शइ आहे। अच्छा साईं। पर मां सभिनि खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां, जी साईं। अलाह पाक ज़िंदगी ॾे, सिहतयाबी ॾे साईं खे। बिल्कुलु दोस्ती संगत पंहिंजी जाइ ते आहे। ठीकु आहे। अॼु उहो हयात आहिनि, अॼु वञी करे तव्हां पुछी था सघो त अच्छा तव्हां ज़फ़र भुट्टे खे मोकिलियो। माना इहा चऊं त दोस्तो हिन में का सदाकत न आहे। अॼु ज़फ़र भुट्टो साहिबु पंहिंजी ज़बानी माना ॿुधाए छॾियो त ॾिसो कमेंट्स बि अचनि पिया त पर ज़फ़र भुट्टो साहिबु चयो त इहे शयूं मैटरनि या अज़ीज़नि में बि इहे शयूं आहिनि। ख़बर थी छा आहे तारिक, जी इंसान जी न हिकिड़ी फितरत आहे, मां ॾिठी आहे, चाहे मां पाण छो न हुजां। जी जंहिं शइ खे मां नथो करणु चाहियां, जंहिं शइ खां मां भॼां थो, जंहिं शइ खां मां लवायां थो, सही उन खां भॼण जे लाइ मां वटि 1000 बहाना आहिनि। सही ॿुधे, हिकु बहानो न आहे, 1000 बहाना आहिनि। बिल्कुलु कीअं? महिनत करण खां मूंखे जवाबु आहे। सही सही आहे भाउ। बिल्कुलु मां शुरू में 3 साल लोड़ियुमि, सही पंहिंजे पाण खे जलायुमि, हिन गर्मी में या तपते सिज में जलायुमि पंहिंजे पाण खे। सही कमु कयुमि यार, घटि पघार ते कमु कयुमि त कमु सिखां हिकु दफ़ो। बिल्कुलु बसि पोइ वधियासीं। हा मां शुरू में 5-8 साल कंहिंसां न मिलंदो हुअमि, मां पंहिंजी कमाई में हुअमि। 10-15 साल मां पंहिंजी कमाई में हुअमि। तव्हां यूनिवर्सिटी पढ़ियो, उनमें तव्हां जेके दोस्त हुया के अमीर बि हूंदा उन वक़्त में, ज़ाहिर आहे उन्हनि वटि मोटरसाइकिल या मिसाल कार ई खणी अचूं, उहे जेके तव्हां सां एटीट्यूड करे ॾेखारींदा हुआ, या अॼु जे दौर में जॾहिं तव्हांखे ॾिसी तव्हांजा पंहिंजा दोस्त छा चवंदा हुए हिन वाले सां? माना तारिक हाणे उहे दोस्तनि जी छा कैफ़ियत आहे जेके उन टाइम में माना तव्हांजे अॻियां ज़रड़ाट करे मोटरसाइकिल हलंदा, जॾहिं तव्हां वटि साइकिल बि न हूंदी, तव्हां पैदल या साइकिल हूंदी त तव्हां सफ़र करे ईंदा हुआ? कोशिशि कंदा हुआसीं कीअं बि करे हिन जे गाॾी में न असांखे जाइ मिले, थोरे फुस में न पोयों बि विया आहे, डिगी में बि विया आहे। अच्छा छो त उन टाइम माना गाॾी वॾी शइ हुई। ठीकु आहे, न हुई न। जेका शइ तव्हां वटि न आहे न, उनजो तव्हांखे क़दुरु चाहत मोहबत थींदी आहे, दिलि चवंदी आहे। सही आहे। सही उन टाइम हुई। मोटरसाइकिल जंहिं वटि हूंदी न, उहो सम्झो माना पीर हूंदो हॉस्टल ते। सही ठीकु आहे। अॼुकल्ह त छोकिरनि वटि हर फैसिलिटीज़ अची वियूं आहिनि, उन खां पोइ बि चवनि था साईं असांखे त कुझु न आहे। न बाबा, तव्हां वटि घणो कुझु आहे, घणो कुझु तव्हां करे था सघो। हाणे उहे दोस्त मिलंदा आहिनि, मोहबत कंदा आहिनि, हर शइ कंदा आहिनि, पर मां चहिरा बदिलंदे ॾिठा अथमि वक़्त सां। अच्छा साईं। ॿुधे, हे जेको पैसो आहे न, हे जेको पावर आहे, बिल्कुलु दुनिया खे तव्हांजे साम्हूं झुकाईंदो आहे। बिल्कुलु साईं, ईअं त आहे तमामु। मां दोस्तनि खे ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां। जी साईं। त भाउ मुंहिंजा, रब्बुल आलमीन ते तवकल कयो, पंहिंजी महिनत कयो। तव्हां कंहिं शइ में घटि न आहियो खुदारा, न आहियो। मां काफ़ी मरतबा हलंदो आहियां, ॾिसंदो आहियां, मूंखे चवंदा हाणे 5 महीननि खां हिते आहियां, तवकल ते हलंदो आहियां। मुंहिंजा बच्चा आहिनि, फैमिली आहे, मूंखे मोहबत आहे उन्हनि सां। मूंखे वधीक मुंहिंजा बच्चा कंहिंखे प्यारा हूंदा। बिल्कुलु। मां हाणे जल्द वेंदुमि अमेरिका बि। काफ़ी दोस्त चवंदा आहिनि त अमेरिका छॾी आयो। इहो बि साईं मेन सवाल आहे जेको अचां थो हुन ॾे। पोइ छा आहे त तारिक भाउ,
अगरि हर शइ मांखो रब वठी छॾे न, मां बसि रब जे अॻियां तौबा ताइब थींदो आहियां। हर शइ मांखो वञे हली न, मां हिन गर्मी में पंहिंजा अंब खमाए थो सघां न, खजूं कमाए थो सघां। सही। हौसलो हुजे न इंसान खे, 5 क़दम अॻिते वधण जे लाइ 2 क़दम अगरि पोइते थिए थो को मसइलो न आहे। बिल्कुलु। बहरेन में मां रहियो आहियां, बहरेन में मुंहिंजी पंहिंजी कंपनी आहे, मां उते वञी कमु करे थो सघां। ॿियो कुझु न, हाणे सपोज़ मुंहिंजी गाॾी आहे 50 लख जी, सही। मां इहा खपाए करे जिन्स जो कारोबार करे थो सघां। बिल्कुलु। कमाए करे वरी ॿी गाॾी वठां। महिनत। हाणे तूं मूंखे ॾिठो आहे, मां कंहिं महिल मोटरसाइकिल ते बि घुरंदो, मुंहिंजी सिहत ते कोई इहो असरु छो? बाबा ॾिसो, अलाह पाक तव्हांखे ॾे बि न, ठीकु आहे, रब जा शुक्र अदा कयो, उन खां पोइ तव्हां साईं एतिरो हौसलो हिमत रखो, गाॾी न आहे त मोटर ते घुमो, मोटर न आहे त पंधु घुमी सघो, पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र करे सघो। ईअं न चओ त न साईं मां अमेरिका खां आयो, हाणे मिनरल वाटर हूंदो त मां पीअंदुमि, न त मां न पीअंदुमि। सही था चओ। अमेरिका खां आयो आहियां, मां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदुमि, यो मैन व्हाट्स गोइंग ऑन, या मिस्टर तारिक हाउ आर यू। बिल्कुलु। वाह। या छड़ो ईअं हुजा न बाबा। मुंहिंजा हिते जेके दोस्त आहिनि, हितां जा जेके माण्हू आहिनि सिंध जा, ऐं तव्हांखे साईं माना इहा छा ॾिठी, जीअं तव्हां पाण ई चयो, तव्हां अक्सर USA खां ईंदा माना सादा सादा लॻंदा हो, माना ईअं सादापन तव्हां में घणी हूंदी आहे, माना ईअं न लॻंदो आहे यार तव्हां माना अमेरिकन आहियो। हिकिड़ा ईंदा आहिनि जीअं सूट बूट, इहा मिटी ॾिसे थो न। बिल्कुलु। मां इंसान मिटी में ठहियलु आहे, बिल्कुलु। हिकिड़े ॾींहुं मिटी में ईअं फना थी वेंदो। मां हिकिड़ो आम इंसान आहियां। बिल्कुलु। ॿुधे, हे मुंहिंजा मालिक जा, मुंहिंजे रब्बुल आलमीन जा मुंहिंजे मथां करम आहिनि जो मूंखे हे शयूं नसीब कयूं अथई, हीअ ज़िंदगी ॾिनी अथई, न त मां हिन शइ जो न आहियां त यार अमेरिका हुजे, हे हुजे। हा साफ़ु सुथिरो हूंदो आहे, परफ्यूम्स ख़ुशबू यूज़ कंदो आहियां, भला जूता वठंदो आहियां। साईं उहो अगरि भला जूता या परफ्यूम वठंदा, उहा तव्हांजी महिनत बि त आहे न, ॾिसो तव्हां पंहिंजी महिनत करे मंज़िल माणी आहे। तारिक जी साईं, इन में जेको सुकून आहे न, सुकून, राहत जंहिंखे चइबो आहे, जी जी, एतिरो आहे। तूं मां सां घुमंदो फिरंदो आहे। बिल्कुलु। ॾिसो, मूंखे पैसे जी परवाह न हूंदी आहे। बिल्कुलु सही। भलो पाईंदो आहियां, भलो खाईंदो आहियां, भलो घुमंदो आहियां, ठीकु आहे। पंहिंजे पैसे में शॉपिंग करणु, पंहिंजे पैसे में अयाशी करण जो जेको मज़ो ऐं सुकून आहे न, कंहिं शइ में न आहे। छो त यार मूंखे इहा दिलि जाए आहे न त यार मां तारिक बोज़दार खे निड़ी ते लत रखी 5 लख न वरिता आयासि। बिल्कुलु सही। ठीकु आहे। हाणे करप्शन वारनि खां त अलाह पुछंदो, माण्हू त पुछी कोन था सघनि। बिल्कुलु साईं, तमामु बहितरीनु साईं। अॼु जे तव्हांखे पॉडकास्ट में मां हिकिड़ो ॿी दोस्तनि खे अञा को सुवाल पुछ, को बि तोखे को बि पुछ, को मसइलो न आहे, को बि पुछ। अॻिते लाइ छा करणु चाहियो था, माना तव्हां पंहिंजे लाइफ या पंहिंजी, जीअं तव्हां चवंदा हो त यार मूंखे रब खे जेको आहे न जवाबु ॾियणो आहे त USA मां रहंदो आहियां, अलाह साईं मूंखे एतिरो नवाज़ियो आहे। अॻिते लाइ तव्हां पंहिंजे लाइ या मिसाल नौजवाननि लाइ तव्हां छा माना करणु चाहियो था या छा करे सघो था, इहो बि थोरो दोस्तनि खे सही। इन सां हिकिड़ो ॿियो रिलेटेड हूंदो आहे त तूं एतिरो लाइव या एतिरो मथो छो हणंदो आहे। सही। ठीकु आहे। घणा माण्हू मूंखे चवंदा आहिनि गंजू वांदो आयो आहे, हाणे छितो थियो आहे। बिल्कुलु। पर तारिक, जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि न, मां माना माइनस मां पंहिंजी लाइफ शुरू कई आहे। सही। ठीकु आहे भाउ। बिल्कुलु। अॼु रब जा करम आहिनि, अमेरिकन लाइफ जीअं थो पियो। हर कंहिंजी ख़्वाहिश आहे त असांजी अमेरिकन लाइफ हुजे। सही था चओ। त भाउ मुंहिंजा, सुभाणे मूंखे पुछाणो थींदो तोखे हिकिड़े ॻोठ मां खणी करे अमेरिका पहुचायो, अमेरिकन लाइफ तुंहिंजी। बिल्कुलु। माण्हू लाइ छा कयो। मुंहिंजो रब फेसबुक लाइव मां वॾा हिन जे लाइ ठाहींदुमि, पंहिंजा इनबॉक्स खोले ॾेखारियुमि, पंहिंजो सॼो तरीक़ो ॿुधायोमांनि मां कीअं निकितो आहियां। बिल्कुलु। मूंखे कंहिं साईं बाईं कोन कढियो अथव। हा उहा अलॻि ॻाल्हि आहे, हाणे साईं असांखां टाइम वठंदो आहे त साईं तव्हां कॾहिं था फ्री थियो, असांखे टाइम ॾियो। या मां ऑन रिकॉर्ड ॻाल्हि थो कयांव, धमाके सां सरेआम थो कयांव। अच्छा साईं। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि, भाउ मुंहिंजा मां तवक्कल ते हलंदो आहियां। तूं मूंखे काफ़ी सालनि खां सुञाणींदो आहीं, तोखे वधीक ख़बर आहे। मुंहिंजी का प्लैनिंग न हूंदी आहे त सुभाणे मां किथे हूंदुमि। हा हल्का फुल्का हूंदा आहिनि, न त वन वे हलंदो रहंदो आहियां। बाक़ी रही ॻाल्हि माण्हुनि जे लाइ, जेतिरी कोशिशि थिए की मां भली ऐं चङाई जी कोशिशि कंदो आहियां, पर मां आहियां इंसान, मां वटि बि लिमिटेड रिसोर्सिस। कंहिं माण्हू कंदा आहिनि साईं तूं हेॾा लख भरे जहाज़नि ते घुमे थो, छो थो घुमे, इहो बि ग़रीबनि खे ॾे। अबा पोइ मां पंधु अमेरिका वञा, छा कयां। ख़ुदारा ख़ुदारा ख़ुदारा,
ॿियनि खे जीअण ॾियो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी बहितर ठाहिण जी लास्ट कोशिशि सवाल कयो। आहे, तमामु बहितरीन तव्हां सां पॉडकास्ट थी। लास्ट सवाल मुंहिंजो छा अॻिते लाइ प्लानिंग तव्हांजो इहो आहे को बिज़नेस करण जो पाकिस्तान में, या पाकिस्तान शिफ्ट थी अचण जो, हिन हवाले सां थोरो ॿुधाइजो। यार पाकिस्तान मां या पाण रहंदो आहियां। तव्हां जूं कंपनीज़ आहिनि, तव्हां बहरीन में बि कंपनी खोली पंहिंजी, या ॿिन्हिनि मुल्कनि में बि आहिनि तव्हांजो, पाकिस्तान में का अहिड़ी प्लानिंग या का अहिड़ी यार पाकिस्तान में खोली हुयमि पर हथ अच्छा ठंडे सही बोरो बिस्तरो ॿधी करे मां गोली थी वियुमि। अच्छा हा। छा वजूहात हुआ माना? उहो हाणे लंबी ॻाल्हि त वरी चवंदुमि त चवंदा असांजी बुराई थो करे। असां त ॿुधो न, ठॻण जा मास्टर आहियूं न। सही धोखो ॾियण जा, अमेरिका खां आयो आहे, हिन वटि माल हूंदो, हिन सही। वटि डॉलर हूंदा, बिल्कुलु असां ईअं आहियूं न। सही ठीकु आहे, ॿिए जो ॿुध, पंहिंजो माल माल आहे, ॿिए जे माल में दीद विधी वेठा हूंदा आहियूं। बिल्कुलु रही ॻाल्हि मुंहिंजे फ्यूचर बिज़नेस जी, वधीक न, हाणे सोचां थो त जेका मुंहिंजी कंसल्टेंसी जो आहे, सही ठीकु आहे, मुंहिंजी पंहिंजी हिते प्राइवेट लिमिटेड रजिस्टर्ड आहे पाकिस्तान में। बिल्कुलु मां पोयनि 10 सालनि खां टैक्स पेयर आहियां पाकिस्तान में बि। सही त हिन जे करे सोचां थो कंसल्टेंसी सर्विसिस शुरू कयां। मुफ़्त में सम्झाए थकी पिया, मैसेज अची थकी पिया, अमेरिका कीअं आहे। काफ़ी दोस्त तव्हांखे साईं मैसेजिस बि कंदा रहंदा आहिनि व्हाट्सअप हाणे ग्रुप में पैसा वठी अमेरिका। करे सर्विसिस ॾींदासीं, को मसइलो न आहे। अच्छा तमामु बहितरीनु साईं अॼु जो पॉडकास्ट रहियो, ऐं ही कारूंझर जा ख़ूबसूरत पहाड़, नंगर जा माशाल्लाह नंगर पार्कर में मौजूदु हुआसीं। नंगर जे हिन ख़ूबसूरत शहर में ख़ूबसूरत माण्हू ऐं ख़ूबसूरत शख़्सियत सां अॼु असां इंटरव्यू पॉडकास्ट कईसीं। ज़फ़र साहब लास्ट में छा नंढिड़ो मैसेज ॾींदा वे? साईं मां बार बार हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां, तव्हां जिथे आहियो जिथे आहियो उन में बेस्ट छा था करे सघो, बसि उहो कयो। रब ते यकीन हुजे, पोइ ॾिसो नियत साहब मंज़िल आसान। तमामु बहितरीनु ज़फ़र साहब, उमेद त तव्हां ही जेको दोस्तनि खे पॉडकास्ट पसंदि ईंदो। अॼु जो पॉडकास्ट पसंदि अचे, वीडियो खे शेयर लाइक फॉलो ज़रूरु कयो। शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। पंहिंजे दोस्त तारिक बोज़दार ऐं ज़फ़र भुट्टो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।